सलाम वालेकुम। जीअं त हिकु नई वीडियो सां गॾु वरी हाज़िर थिया आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जेके पसंदि कयो था, लाइक कयो था, शेयर कयो था। सो दोस्तो, अॼु ॻाल्हि इहा कंदासीं त इंसानु सेट कॾहिं थींदो आहे। जीअं माण्हू पंहिंजो सेटअप करे अचे त पोइ सुकून जी ज़िंदगी मां गुज़ारियां। अॼु उन जे बारे में थोरो ॻाल्हाईंदासीं त इंसानु सेट कॾहिं थींदो वञी आख़िर। त दोस्तो, कुझु असांजा दोस्त आहिनि दुबई खां, फतेह चांडियो, सलाउद्दीन चांडियो, आसिफ लाशारी, ज़मीर लाशारी, सऊदी अरब में आहिनि जेको थो एहसानी लाशारी, मुजाहिद लाशारी, लखण साहब ऐं हुसैन बलोच जिदे खां, ऐं उन खां अलावा अब्दुरहमान ऐं वहीद चांडियो, ऐं जेको पाकिस्तान मां आहिनि असांजा ॿिया दोस्त आहिनि कुझु, मुश्ताक लाशारी कोटड़ी खां, अतरा लाशारी कोटड़ी खां, ऐं ॿिया आहिनि मीर अली भाई बागी ऐं ख़ैरमद लाशारी, अलीशेर जमाली, मुख्तियार अली, फयाज़ ऐं जेको सो रमज़ान साजिद, ऐं जेको ॿियो हिकिड़ो दोस्त आहे असांजो कराची में अली जबार चांडियो। त दोस्तो, ॻाल्हि हीअं त इंसान खे जॾहिं बि सेट करण में पाण खे जेको थो कोशिशि पियो कंदो आहे त मां किथे सेट थियां, इन सेटिंग में ई हुनजी आख़िर ज़िंदगी वेंदी आहे, गुज़रंदी वेंदी आहे। पर सेट वञी आख़िर में ई थींदो आहे उहो कीअं त असां इहो ई ॻोल्हींदा आहियूं त भई किथे सेट थियूं, को सुकून कयूं, सुकून वठूं। हिते परदेस में आयासीं, भई जेको त पैसा कमायूं, किथे का जॻह वठूं, को किथे पंहिंजो सेटअप कयूं, को सेट थियूं, को सुकून कयूं। सो इन जी ॻोल्हा में जे अगरि कपिड़ा के वठि, कोई संगत वारा चवंदा आहिनि हे कपिड़ा कहिड़ा वरिता अथई, हिन कपिड़नि जी सेटिंग त सही न आहे। जे अगरि उन खां अलावा अगरि वार ठहिराए त बि संगत वारा चवंदा वार त तुंहिंजा सेटिंग में न आहिनि। ऐं अगरि घर ठहिराए चवंदा घर तुंहिंजो सेटिंग सां त न आहे। माण्हू पोइ इन सेटिंग जे लाइ माण्हू चवंदो ॿाहिरि हली छॾे, शहर में वञी किथे मां उते वञी सेट थियां, वञी शहर में वञी वेहंदो आहे, पर उते बि सेट न आहे थींदो, छो जो सुकून ईंदो ई न आहे न। वरी परदेस में आहे त पैसा घणा कमायूं, पोइ वञी को सेट थियूं, अचे परदेस में हलण लाइ कई राति ॾींहुं हल हलां, तॾहिं माना असां अञा ताईं सेट कोन थी सघियासीं। उन खां अलावा दोस्तनि जूं शिकायतूं हूंदियूं आहिनि, को चवंदो हे मुंहिंजो कमु न कई, को माइटु चवंदो हे मुंहिंजो कमु न कई, यानी की इहे हर कंहिंजी शिकायत पई हलंदी आहे जाॾो काॾो। पर यानी की इंसानु किथे सेट नथो थी सघे, छो ओड़ो मिट माइटनि वटि उते माण्हू ॻोठनि में सेट नथो थिए, वरी शहर में त वरी उते वरी शहर वारा या ॿिया संगत वारा उते आहिनि, उनजो हे कमु हो कमु तई माण्हू सेट कोन थो थिए। आख़िर वरी जेका असांजी सेटिंग थींदी आहे, जॾहिं माण्हू सेट थींदो आहे, उहो वञी पोइ थींदो आहे वञी क़बर में। बसि सेटिंग वञी उते थींदी आहे, सेट माण्हू उते ई हूंदो आहे। छाकाणि जो उते न को दोस्त चवंदो त कपिड़ा सही कोन पाता अथई, को दोस्त ईअं न चवंदो का क्रीम कोन हई अथई, को दोस्त ईअं न चवंदो को वार सही कोन ठहिराया अथई, ऐं को दोस्त ईअं कोन चवंदो त जेको थो सिंगार न कयो थी अॼु, को दोस्त ईअं न चवंदो का परफ्यूम कान हई अथई। ऐं उन खां अलावा को दोस्त ईअं बि कोन का शिकायत न ॾींदो त मुंहिंजो हे कमु तूं न कयो आहे। को दोस्त ईअं बि न चवंदो, को ॾोरापो बि न ॾींदो को दोस्त, को मिट माइट बि कोन चवंदो त जेको त हीउ ख़राबु हुयो, को संगत वारो बि कोन चवंदो त कोई ख़राबु हुयो। छो जेके बि शिकायतूं हूंदियूं हर कंहिंजूं ख़तमु थी वेंदियूं, ऐं माण्हू त सुकून में क़बर में वेंदो, पोइ उते ई चवंदा हाणे हिनखे सेट करे जेको त सुम्हारियोसीं, ऐं हिन जो मुंहुं जेको आहे त हिन पासे ते कयो, उनजो मुंहुं उन पासे कंदा, पोइ सभई चवंदा त हाणे ही सेट आहे। बसि पोइ कंहिंखे बि शिकायत उहा न रहंदी, चवंदा बसि हाणे हिते ई सेट आहे। बसि पोइ न कंहिंजी मयार, न कंहिंजी गिला, न कंहिंजी पचर, न को संगत साथी ईंदो न वेंदो, केर बि न गोड़ न शोर न शराबो, कुझु बि न। हूअं त उता कोन मेला लॻल हूंदा आहिनि, पर जॾहिं इंसानु मरी थो वञे त उन जी क़बर ते अठान के मेला। भला उहो पीरी प्यारा दोस्त कॾहिं वियसि, बरातियूं वञी तरसे थो तड़े उनजी क़बर जे मथां, भला हिकिड़ो ॾींहुं वञी उते तरसिया। जंहिंजी हेतिरी यारी हूंदी आहे, हेतिरो संगत खे खाराईंदो आहे, हेतिरो माइटनि जे लाइ मरंदो आहे, पोइ उते ॾिठो को मिट माइट को जेको उते क़बर ते अचे वेही रहे ॿ ॾींहं खनि भला इंतज़ारु करे। के माण्हू वॾा वॾा माण्हू मरी विया, जंहिंजी एॾी लय हूंदी जो हिकिड़ी फ़ोन कनि त माना अलाए छा थी वञे, उनजी क़बर ते भला उहे संगत वारा वञनि, भला को ॾींहुं त टिकनि ख़बर पई। माना इंसानु पंहिंजे इन सेटिंग में लॻो पियो आहे त सेट थियां सेट थियां, पर सेट किथे बि न थींदो आहे। आख़िरी सेट वञी क़बर में थींदो आहे, पोइ उते न कंहिंजी गिला न मयार, न कंहिंजी शिकायत उते मिलंदी उनखे, बसि आख़िरी माना उहो ई हूंदो आहे। पोइ जेको त मिट माइट जूं जेके बि मयारूं हूंदियूं, जंहिंजूं ग़लतियूं सलतियूं त बि सभु उहे हर शइ माना विसारे छॾींदा आहिनि। पोइ त उनजो नालो
केरु वठण लाइ तयारु कोन हूंदो आहे। बसि फलाणो माण्हू हुयो, ॻाल्हि ख़तमु थी वई। अगरि जे निकितो कंहिं जाइ ते, जेकर उनजी का कमी किथे महसूसु थी, उनजी का ॻाल्हि यादि अचे वई, पोइ चवंदा हुआ फलाणो माण्हू जेको हुयो उन ईअं चयो हुयो, उन इहो कमु कयो हुयो। बसि पोइ माना ईअं यादगिरी ईंदा त माना उहो हुयो, माना हुयो कॾहिं ख़बर ई कान्हे का त कॾहिं हुयो। यानी की जेके नंढा पैदा ईंदा त उहे त ॾिसंदा ई कोन, उहे त चवंदा त ख़बर ई कान्हे का त इहो हुयो या हुयो ई कोन। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे, असांजो पाण में वठि वठा लॻी पई आहे, मिटनि माइटनि जा फॾा झेड़ा, जेको सो हुनजी गिला हुनजी शिकायत। असां त जेको सो पाण खे सेट करण में उमिरि गुज़री वई, आख़िरी वञी सेटिंग उते थींदी, को बि माण्हू हिते सेट नथो थी सघे। भली केतिरा ई पैसा कमाए, केतिरे पोइ हिते जाइदादूं ठहिराए, पर किथे बि सुकून भला कंहिंखे ॾिठो अथव त को माण्हू साल थी वियो अथव हाणे सुकून में हिकु जाइ ते आहे। बसि न को गिला थो करे, न को पचर थो करे, न वरी को कमकार थो करे, बसि सुकून में ई वेठो आहे। को सुकून कयो अथई न, कॾहिं बि न कंदो। भले वज़ीर आज़म हुजे, सदर हुजे, पर सुख माना सेठ को बि कोन्हे को। सभिनि जी निंड फिटल हूंदी, जेतिरो पैसो जंहिं वटि हूंदो उन जी ओतिरी निंड फिटल हूंदी, जेतिरो ग़रीब हूंदो ओतिरी उहो निंड कंदो। सम्झो दोस्तो, अगरि असांजी वीडियो पसंदि अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। दिलि जो त तव्हां सां ॿ टे ॻाल्हियूं कजनि। ऐं जेको सो ख़मीस जो ॾींहुं आहे सो असांजो फेसबुक पेज अथव, उनखे जेको सो फॉलो कजो। उन में तव्हां जॾहिं असांजे वेंदव पेज में त उते जेको फॉलो लिखिजी ईंदो ब्लू अखरनि में, तव्हां उनखे जेको टिक कंदव त पोइ असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुची वेंदी। ऐं यूट्यूब चैनल अथव असांजो, उनखे सब्सक्राइब कंदव। तव्हां जॾहिं असां यूट्यूब में वेंदव उते जेको कारी पटी में लिखियलु हूंदव, जेको सो उनखे तव्हां टिक कंदव ऐं घंटी जो बटण दॿाईंदव त असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुची वेंदी। त सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जेके ॾिसो था, पसंदि कयो था, लाइक कयो था, शेयर कयो था। अस्सलामु वालेकुम।